सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया अदा ओटे की वठी कोन आहे। अदी रेस पे जे अमरान के चई छॾियो त ओठो ॻोठ में दाख़िल न थिए, उतां खां ॿाहिरि ई अदा ओठे खे वापसि रवानो करे छॾियाऊं। जेकर कुझु थियण जे लाइ ओटे की वठी अची आहे त छा थी पवे आहे? मां त वठी पियो अचांसि, पर ॻोठ वारनि हथियार खणी सिधा कया। हाणे ॿुधाए त कीअं अदा ओठे खे हिते वठी अचां? अदा बिलाल, तू छा थो सम्झी त रईस ऐं ओटे वारनि जे विच में ठा थी वेंदो? का बि ख़बर नथी पए भेण, ठा थींदो अलाए कोन थींदो। के त ॻाल्हियूं थी हूंदियूं, छा तोखे हुननि ॻाल्हियुनि जी ख़बर न आहे? ॻाल्हियूं रेस ऐं अदा ओठे जे विच में थियनि थियूं ऐं ॻोठ जे कंहिं बि माण्हू खे उतां में अंदरि अचण जी इजाज़त न आहे हूंदी। इहा ख़बर ई नथी पए त कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। ख़ुदा कंदो त ठा थी वेंदो, वरी इन ॻोठ में अची ओटो वेहंदो। पर तूं त हीअ जॻह खपाए हितां वञण वारी आहीं। तूं त चवे थी त मुंहिंजूं हितां पाड़ू पटिजनि, पर मां तोखे हितां तड़े कढण वारी आहियां। मां त हिते बेज़ार थी पई आहियां, रुगो वारिस आज़ाद थी अचे पोइ असां हितां हलिया वेंदासीं। बख्शो, तूं गद्दारी कई आहे उन माण्हूअ जे करे जेको असांजो सॼणो न आहे। हिते केर बि कंहिंजो सॼण न आहे, सभु पंहिंजे मुफ़ाद जे पोयां आहिनि। मां मञा थो त सभु पंहिंजे मुफ़ाद जा आहिनि, पोइ बि हाकिम ख़ान असांजो पंहिंजो आहे ऐं असांजी भलाई जो बि ज़रूरु सोचींदो। जेकॾहिं तुंहिंजी भलाई सोचे हा त वारिस जो हथु ॾेई तुंहिंजे भाउ खे कॾहिं जो आज़ादु कराया, इहे छो नथो करे? इहो सॼो कमु ओठे जो आहे। ओठो सिर्फ़ु मूंखे न, रईस कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान खे बि बेवकूफ़ बणाए रहियो आहे। हिते ॿियूं ॻाल्हियूं करे थो, जॾहिं त रईस गफ़ार ख़ान वटि वञी ॿियूं ॻाल्हियूं करे थो। पोइ इहा ॻाल्हि तूं रईस हाकिम ख़ान खे छो नथो सम्झाई त ओठो असां सां सचो न आहे? इहो इन्हीअ करे हिन वक़्तु रईस जो भरोसो मूंखां वधीक कमाल ख़ान ऐं ओठे ते आहे। इन मां इहो ई ज़ाहिर थो थिए त हाकिम ख़ान असांजो सॼण न आहे। ॻाल्हि इहा न आहे बख्शू, पर ओठे कमाल ख़ान जे करे जेका रईस हाकिम ख़ान खे गिचीअ में फिल्म पवंदी, इहा ॻाल्हि कढण जे करे ओठे कमाल ख़ान खे अॻ में कयो आहे। हीउ मसइलो हल थी वञे ऐं दुश्मनी अॻिते वधे। कमाल ख़ान ऐं ओठो इहो वाइदो करे निकिता आहिनि त गफ़ार ख़ान जी मौत ताईं ही चुप कोन वेंदा। ईअं ई हाकिम ख़ान खे अॻियां कयो अथनि, पर हुनजो सहारो बि अथनि। गफ़ार ख़ान खे माराइण था चाहिनि। जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान मरी थो पवे, इहा दुश्मनी कॾहिं बि ख़तमु कोन थींदी। कमाल ख़ान इहो सोचे ई न त गफ़ार ख़ान जी मौत खां पोइ पग ॿधी वेही रहंदो। ॾे ख़बर हो न रईस छा थो चवे? यार ऐबत रईस खे बि का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे ख़बर नथी पए त छा करणु घुरिजे। पहिरें वारिस खे छॾाइण जी कयो रब न। वारिस मां एतिरो सवलो हथ न कढंदा ऐबत। जेकॾहिं असां हुननि जे ॻोठ मथां हला कयूं था ऐं जेकॾहिं हुननि जो हिकु ॿ माण्हू मारियोसीं त हू सभ खां पहिरियों हिन वारिस खे गोली हणी मारे छॾींदा। पोइ छा रईस हुननि सां ठा कंदो? वारिस खे ज़िंदा वापसि आणण लाइ सवाइ ठाह जे ॿी का वाट बि न। ठा कहिड़नि शर्तनि ते कंदो? कमाल ख़ान ऐं ओठो वापसि अची असांजे ॻोठ में रहणु चाहींदा ऐं रईस वॾो इहो नथो चाहे। सिर्फ़ु रईस न रब न, कोई ॻोठ वारो बि न चाहींदो जे इहे ज़ालिम अची ॻोठ में वापसि वेहनि। इन करे त रईस ख़ामोश आहे। रईस जो चवणु आहे त ठा थिए, पर इहे ज़ालिम इन ॻोठ में अची वेहण न, पर इन ज़ालिमनि खे इन ॻोठ में वापसि अचणु न ॾिनो। जेकॾहिं इहे ज़ालिम इन ॻोठ में वापसि अची वेठा, हींअर त असांखे हिक ॿिए जा मोह बि नथा वणनि। ऐं तूं छा थो सम्झी जेकॾहिं इहे हिते अची वेठा त पोइ चुप रहंदा ऐं असां में ॿीहर जहिड़ो कॾहिं कोन थींदो? ज़ाहिर आहे रबन, रोज़ हिक ॿिए जे साम्हूं ईंदासीं त जहिड़ो थींदो। पुठि हाणे तूं मूंखे असुल हाल वारी इहो ॾे, अदा सां कहिड़ियूं ॻाल्हियूं? मूं ज़ोर रखियो त ठा थी वञे। रईस गफ़ार ख़ान बि ठा लाइ राज़ी आहे, पर चए थो त ॻोठ में तव्हांखे रहणु न ॾिनो वेंदो। पोइ ठा करण मां कहिड़ो फ़ाइदो हो? ठा बि थी वञे ऐं असां दर दर जूं ठोकरूं खाऊं। मां बि इहो चई करे हलियो आयुसि त कमाल ख़ान जी सलाह खां बग़ैर मां कुझु बि चई नथो सघां।
ही सभिनी खे गॾु घुराइण जो छा चकर आहे ओठा? भली हू सभिनी खे गॾु करण जी ॻाल्हि करे, पर जेसि ताईं असां गॾु न थींदासीं न, हू कुझु बि न चवंदो। ऐं हा, हाकिम ख़ान खे रईस गफ़ार ख़ान सां ॻाल्हियुनि करण वक़्तु वठी न हलो, न त हू पाण में ठही वेंदा। तुंहिंजी हालत ऐं मुंहिंजी हालत उहा साॻी धोबी वारे कुते वारी रहंदी। इहा त मूंखे बि ख़बर आहे त हाकिम ख़ान खे हाणे अदा जे साम्हूं ॻाल्हियुनि लाइ नाहे वठी वञिणो। हाणे तूं अदा जे मथां ज़ोर लॻा, ये अदा सां ठाह थी वञे ऐं मुंहिंजो हक़ मूंखे ॾिनो वञे। जीअं तूं चाहीं थो न, कमाल ख़ान ईअं ई थींदो, पर गफ़ार ख़ान खे नरम थियण में अञा कुझु वक़्तु लॻंदो। जेसीं ताईं इन गफ़ार ख़ान खे बाहि जे भरियल मच में इहो गफ़ार ख़ान मूं नथो थिए, एसी ताईं असांजी ॻाल्हि न आहे। कमदार मूं उन ई ॻाल्हि खे नोट कयो आहे त ओठो जॾहिं गफ़ार ख़ान सां मिली वापसि अचे थो, हिते कुझु वक़्तु वेहण खां पोइ हू कमाल ख़ान खे वठी ॿाहिरि वञे थो। उन मां कहिड़ो अंदाज़ो लॻाए सघींदो कमदार? डोखो बाबा साईं, डोखो। मौब जी ॻाल्हियुनि में केतिरी सचाई आहे, हुनजो जाइज़ो वठिणो पवंदो। असांजे साम्हूं हू ज़ाहिर कॾहिं बि कोन कंदा, पोइ उनजे मकर ऐं फ़रेब जी असांखे ख़बर कीअं पवंदी? मां बख्शू सां मिली आयो आहियां, मूं हुनखे फलाइण जी पूरी कोशिशि कई आहे। खणी जो बख्शूअ सां तूं कुझु हक़ीक़तूं मालूम करे ईंदे, पर ओठो कमाल ख़ान सां बि सचो न आहे। उन खे समूरी हक़ीक़त कोन ॿुधाईंदो हूंदो त पोइ बख्शू ओठे जे राज़नि खां कीअं वाक़ुफ़ थी सघे थो? पोइ बि माना उन्हनि जी नीयत जी ख़बर पइजी सघे थी। पोइ मोहबतूं सिधो कमाल ख़ान ऐं ओठे जे वेझो थियण जी कोशिशि कर। उन्हनि खे ईअं ई महसूसु कराए त बशबूअ जियां तूं बि मूं मां बेज़ार आहीं ऐं मूंसां गद्दारी करण लाइ तयारु आहीं। पोइ हू तुंहिंजूं वफ़ादारियूं ख़रीद कंदा। उन खां पोइ हू तूं मथां एतबार करे ऐं पंहिंजा राज़ ज़ाहिर कंदा। ठीकु आहे बाबा साईं, अॼु खां पोइ मां इहा ई कोशिशि कंदुसि, पर सुभाणे ईअं न थिए जो तव्हांजो शक मूं मथां वधी वञे। तूं ओठे वारनि जा राज़ खोलण जी कोशिशि कर, मुंहिंजो तो मथां शक न ईंदो। अॼुकल्ह साईं ॾाढो परेशान आहे। कमाल ख़ान ऐं ओटे एॾा त मसाला वधाए छॾिया आहिनि जो साईं राति जो निंड ई करणु छॾे ॾिनी आहे। हा दी, साईं खे पंहिंजे सिर जी परवाह न आहे, पर हू ॻोठ वारनि जे लाइ परेशान रहे थो। बाबा चवंदो आहे त अलाह साईं वॾे साईं जे सिर तां ख़ैरु करे, उन खां पोइ सॼो ॻोठ यतीम थी वेंदो। हा छोटू, तुंहिंजो पीउ सही चवंदो आहे। उहो हिन ॻोठ वारनि जे मथां छपर छांव आहे त कमाल ख़ान ऐं ओठो हिन ॻोठ वारनि खे पूरो करे छॾनि हा, जेकॾहिं न साईं जो हिन ॻोठ वारनि जे मथां हथ न हुजे हा पे। साईं कमाल ख़ान ऐं ओठे जे पोयां आहे, तमामु जल्द ॿिन्ही खे ख़तमु करे छॾींदो। अदा कमाल ख़ान ऐं ओठो आहिनि ई शैतान माण्हू, साईं आहे सिधो माण्हू। इन्हनि शैताननि माण्हुनि खे कीअं थो मुंहुं ॾेई सघे? जीजा, बाबा चवे पियो त हाणे हुननि खे जल्द अतीको कंदासीं। ख़ुदा करे त ईअं ई थिए छोटू, त जीअं साईं सुख जो साह खणे। ओठो हाणे ॻाल्हियुनि लाइ भॼंदो वधे थो। अदा इहा त उन्हनि जी नई चाल आहे। पहिरियां ठाह कंदा, ठाह करे वरी पोइ हिते अची रही पवंदा ऐं पोइ उन खां मोकियो ताड़े साईं खे मारण जी कोशिशि कंदा। इन खां सुठो आहे त अहिड़नि माण्हुनि सां ठाह ई न कयो वञे। इहे शैतान माण्हू जेतिरो हिन ॻोठ खां परे रहंदा न, ओतिरी सभिनी लाइ भलाई आहे। वलो ही मुंहिंजो अमरा तोखे हिफ़ाज़त सां ॻोठ छॾे ईंदो, बाक़ी हुतां जे शैतान माण्हुनि खां पाण खे बचाए पंहिंजे घर हलियो वञा ऐं उते वञी पंहिंजे भाउ खे ॿुधाइजांइ त ओठो छा थो चाहे, छो त ओठे जूं ॻाल्हियूं तो बाबा पंहिंजे कननि सां ॿुधियूं। ओठो न असांजो सॼण, न ई वरी तव्हांजो, पर जेकॾहिं अञा बि तव्हां ओठे जो साथ ॾिनो न, त पोइ इन बाहि में असां त सड़ंदासीं, पर पंहिंजो पाण खे तव्हां बि बचाए कोन सघंदो। उन करे ॿिन्ही ॻोठ वारनि जी भलाई इन में आहे
त तव्हां ओठे ऐं कमाल खान जहिड़नि शैताननि जो साथ छॾे उन्हनि खे पंहिंजे ॻोठ मां भॼाए कढो। मूं सोचियो बाबा साईं त मुंहिंजो लाश हितां वेंदो, पर मूं ग़लति अंदाज़ो लॻायो। पर तव्हां सभिनीनि जा हमदर्द ऐं हद दुखी आहियो। मुंहिंजी दुश्मनी न तव्हां सां आहे न ई वरी हाकिम खान सां। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाई, तोखे मारण सां मुंहिंजी दुश्मनी पूरी कोन थींदी। हेबत जी बाबा साईं। वलूअ खे हितां वठी वञ ऐं हिनखे हिन जे ॻोठ जे ॿाहिरां छॾे अच। जी बाबा साईं। अचु वलू। बाबा साईं, तव्हां मूंखे नवी ज़िंदगी ॾिनी आहे ऐं तव्हांजो थोरो सॼी ज़िंदगी यादि रखंदुसि। ठीकु आहे, वठी वञ। उठाज रबन जे अचण जो प्रोग्राम आहे। हाकिम खान हू आशिक़ आहे। छा आशिक़ जी राति ईअं दीदार खां बग़ैर गुज़रंदी? रबन जे अचण खां पहिरियों कमरे खे तालो हणी छॾियो। जेकर हुन पंहिंजा होश विञाया त पोइ असां मां हुनखे केरु बि रोके कोन सघंदो। इन चकर जे ग़लती कंदो त सिधी गोली सीने में हणंदोसांस। इहो रबन ई आहे जेको गफ़ार ख़ान खे लेटाए सघे थो। जेकॾहिं असां ग़लती करे रबन खे लेटायो त पोइ केरु आहे जेको गफ़ार ख़ान खे लेटाईंदो? इन करे चवां थो हाकिम ख़ान त रबन खे मारणु असांजे वॾे में वॾी ग़लती हूंदी। तोखे पूरी पक आहे त रबन गफ़ार ख़ान खे मारींदो? हाकिम खान हू आशिक़ आहे, आशिक़। ऐं आशिक़ केॾा जुनूनी हूंदा आहिनि, हुनजो अंदाज़ो तव्हां हुन राति लॻाए छॾियो हूंदो। पोइ अञा पुछो पिया त छा रबन इहो कमु कंदो? आहे त जनूनी, पर हुनजे अॻियां हिकु हाथी बीठल आहे। इन्ही हाथी खे लेटाइण जी साॻ सिर्फ़ु रबन ई रखी सघे थो। ॿ टे ॾींहं हिते ईंदो न, सभु सम्झी वेंदो। हू कोशिशि कंदो मीरा सां मिलण जी, पर असां उनखे नाउमीद करे हितां वापसि कंदासीं। पोइ हू होश विञाए इन्ही गफ़ार ख़ान खे वञी लेटाईंदो। हुन खां पोइ रबन ऐं मीरा खे पूरो कंदासीं। न कमाल ख़ान, न, इहा वाइदे ख़िलाफ़ी थींदी। असांखे वाइदे जे मुताबिक़ इन्हनि ॿिन्हिनि खे छॾिणो ई पवंदो। उहे बात जूं ॻाल्हियूं आहिनि। पहिरियों गफ़ार ख़ान जो बिलो कयो, उन खां पोइ सोचींदासीं त रबन जो छा करिणो आहे। हैबत रबन केॾांहुं वञे? सम्झां थो त रबन तव्हांजे ॻोठ तरफ़ वञी रहियो आहे। असांखे थोरो हिते इंतज़ारु करिणो पवंदो, जीअं रबन थोरो अॻिते निकिरी वञे। छो? रबन को मसइलो कंदो? रह जो चवणु आहे त तव्हांजे मथां हिते कंहिंजी नज़र न पवे ऐं हितां निकिरी वञो, इन जे करे तूं बूट ॿधी छॾ। ठीकु आहे। बोलो, हाणे अॻिते मां नथो वठी सघां। जेकॾहिं हाकिम ख़ान जे माण्हुनि जी नज़र न मूं ते पइजी वई, वरी फायरिंग शुरू थी वेंदी। ठीकु आहे हैबत, तोखे इजाज़त आहे। थोरो ख़्यालु सां वञिजे, जेसि ताईं पंहिंजे भाउ सां नथो मिले। ठीकु आहे हैबत, पोइ यार अरे ज़ालिम इश्क, जवान खे गोॾे पर झुकाए छॾ। कमाल ख़ान, मेरा सिर्फ़ मुंहिंजो इश्क न, पर मुंहिंजी ग़ैरत बि आहे। तव्हां जहिड़ा बेग़ैरत इन ॻाल्हि खे न सम्झंदा। न कमाल ख़ान, न, कुझु होश खां कमु आहे। ही होश में न आहे। हिनखे एतिरो बि ॻाल्हाइण जो हक़ कोन्हे। कमाल ख़ान जे हुन ते तंज़ करी थो त पोइ ॿुधण जी बि सह पर
जे असां हिक ॿिए जे मथां तिखा थी वेंदासीं त पोइ मसइलो हल कोन थींदो। हाणे ईअं सम्झ कमाल ख़ान त ही जेको रबन आहे ही असां मां आहे ऐं ही असांजी मदद करण लाइ आयो आहे। उठा घणे जो मां आयो आहे पर असां कॾहिं बि हिकु नथा थी सघूं। पोइ तूं मीरा बहुत सम्झी छॾ। मीरा ज़िंदा आहे तॾहिं त तव्हां बि ज़िंदा आहियो कमाल ख़ान। एतिरा बेवकूफ़ न आहियूं असां जो मीरा खे मारे तोखे ज़िंदा छॾींदासीं। असां एतिरा बि ज़ालिम न आहियूं। जॾहिं बाशकनि जूं क़बरूं ठहियूं त तव्हां ॿिन्ही खे हिकिड़ी क़बर में दफ़न कंदासीं। बाक़ी तव्हांखे असां अलॻि अलॻि दफ़नाइण जो सोचो ई न आहे। त पोइ देरि न कर कमाल ख़ान, असांजूं क़बरूं तयारु करे छॾ। जेकर तोखे जीअरो आहे त हदा वारिस, मूं महसूस कयो आहे त रबन हिते आयो आहे। खणी जो रबन तुंहिंजे लाइ भॼंदो रहे। हिते आयो बि हूंदो पर ही ज़ालिम तोखे रबन सां कॾहिं बि मिलण कोन ॾींदा जेसि ताईं ही ज़ालिम पंहिंजे मक़सद में कामयाब नथा वञनि। रबन खां मक़सद हासिल करण खां पोइ तूं छा थो सम्झी त ही हितां असांखे ज़िंदा छॾींदा? असल हक़ीक़त इहा आहे मुंहिंजी भेण, ओठो ऐं कमाल ख़ान बुज़दिल आहिनि। हू गफ़ार ख़ान खां पोइ जंहिंखां ॾिनल आहिनि उहा आहे रबन ऐं मां। पोइ असांखे ज़िंदा किथे छॾींदा? हा त हू पंहिंजे ख़ौफ़ खे ख़तम करण जे लाइ तव्हांखे बि मारे छॾींदा। हू असांखे तॾहिं मारींदा जॾहिं रईस गफ़ार ख़ान खे मारियो वञे ऐं हू इहा बि कोशिशि कंदा त रबन जे हथां रईस गफ़ार ख़ान खे मारायो वञे। पर रबन ओठे कमाल ख़ान जी फितरत खां वाक़िफ़ आहे। हू कॾहिं बि इहो क़दम कोन खणंदो। मुंहिंजे करे हू रबन खे तमामु घणो मजबूर कंदा ऐं रबन मूंखे आज़ादु कराइण जे लाइ हर हद पार करे छॾींदो। मालिक कंदो त रईस गफ़ार ख़ान खे कुझु बि कोन थींदो ऐं असां हितां हिफ़ाज़त सां निकिरी हलंदासीं। रबन ॾिस, तूं पंहिंजे जज़्बात ते काबू रख त जीअं ॻाल्हियूं थी वञे। ॻाल्हियूं त वाज़े आहिनि। उठा ही रबन पहिरियां त गफ़ार ख़ान खे मारींदो, उन खां पोइ ॻोठ छॾे हलियो वेंदो, पोइ बाक़ी ॻोठ वारा ॼाणे ऐं असां ॼाणी। हा रबन, पोइ तूं उन बारे में छा सोचियो आहे? कुझु ॿुधाए त सही, असांखे बि ख़बर पवे। ॿुधाए रबन, तूं छा थो चवणु चाहीं? रबन, तुंहिंजी ख़ामोशी सां को बि मसइलो हल न थींदो जेसि ताईं तूं ज़बान न खोलींदी। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तूं गफ़ार ख़ान खे मारणु चाहीं थो या न? सम्झां थो त रबन चुप जो कसम खणी हिते पहुतो आहे। रबन, तुंहिंजी ख़ामोशीअ सां इहो मसइलो कॾहिं बि हल कोन थींदो, छो त तोखे असांजे सुवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। गफ़ार ख़ान खे मारणु चाहीं थो या न? ॿुधाए हाकिम ख़ान का पूरो खुपान थी। रबन, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं आख़िर एतिरो ख़ामोश छो आई? ॻाल्हाई छो? उठा, हर ॻाल्हि खां पहिरियां मां मीरा सां मिलणु थो चाहियां। उन खां पोइ मां तव्हांखे हर सवाल जो जवाबु ॾींदुसि त मां छा कंदुसि छा न कंदुसि। कालो हैबत अचे पियो। कालू, हैबत खे रईस काॾे मोकिलियो? कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके रईस सभिनी जे साम्हूं ज़ाहिर न आहे कंदो। पोइ इन जे बारे में अजाया सुवाल न कंदा कयो। हलो हाणे हलो, तव्हां वञी ॻोठ जी तरफ़ बीहो, मां हे तरफ़ पाण संभालां थो। ठीकु आहे हैबत। हमरा खे हिफ़ाज़त सां छॾे आया हैबत? हा कालू, हमरा खे त ख़ैर सां छॾे आयुमि, पर रबन बि इन तरफ़ वियल आहे। छा इन ॻाल्हि जी वॾे रईस खे ख़बर आहे त इहो रबन कमाल ख़ान ऐं ओठे सां चोरी चोरी मिलंदो रहे थो? हा हैबत, रबन रईस जी सलाह सां ई वियो आहे। रबन ऐं रईस इहो चाहिनि था त उन शैताननि खे पाण में विड़हाइणु घुरिजे। इन करे ई वलू खे आज़ादु कयो वियो आहे। कानून उन्हनि खे पाण में विड़हाइणु ॾाढो मुश्किल कमु आहे। कमु त ॾाढो मुश्किल आहे,
पर जेतिरे ताईं पाण में न विढ़ंदा एतिरे ताईं असांजी वठ में कोन ईंदा। कालू हू ॼाणनि था मुंहिंजी बधी में ताक़त आहे, टुटंदा तबाह थी वेंदा। ईअं त कॾहिं कोन थींदो। कमु थियण खां पहिरीं आई तोखे असां मीरा सां मिलण जो त पोइ खणा थिया ऐं असांखे मारे छो अजायो पंहिंजो ऐं मीरा जो सिर खणण जे पोयां पियो आई। छा तूं असां मां राम जी उम्मीद रखी नथो सघीं? मां सची दिलि सां चवां थो ठा तव्हां सभिनी में मां का बि रहम जी उम्मीद नथो रखां। मां चवां थो त मूंखे मारे छॾियो, मूंखे ई न पर मीरा जी बि मूंसां गॾु मारे छॾियो। जॾहिं चवे थो त पोइ इंतज़ारु छाजो, कयो ॿिन्हिनि खे पूरो। हुकुम बाबा से वञी मीरा खे ख़तमु कर, पोइ हिन खे ख़तमु कर। चको हुकुम बाबा से पहिरियों तूं मीरा खे न पर मुंहिंजे सौट वारिस खे ख़तमु कर। वारिस खे पोइ छा कजे बाबा से? जेको ओठे चयो आहे, जेको पंहिंजे सौट खे माराइणु चाहे थो त पोइ असां इनकार छो कंदासीं? अदा अचे थी मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधायां हीअ असां छा पियो थिए। बशू वल्लू त इस गफ़ार खान वटि कैद हुई। हा गोवर, पुठो चवे पियो त रईस गफ़ार ख़ान वल्लू खे मारे छॾींदो ऐं उनखे वापसि कोन कंदो। जेकर इन आहे त पोइ इस गफ़ार खान जो माण्हू वल्लूअ खे हिते छो छॾी? गोवर, मां सम्झां थो त रईस गफ़ार ख़ान बि हाणे चाल थो खेॾणु चाहे। जेका बि चाल खेॾणु चाहे थो उहा ख़बर हाणे वल्लूअ खां पवंदी। जेकॾहिं असां वल्लू में हथु विधा ऐं होॾां मोहब खे ख़बर पई त पोइ हू असांखे ज़िंदा कोन छॾींदो। बख़्शो हिन वक़्तु रब न उतां ते आयल आहे ऐं मोहब वारा उते हथीका आहे। इन करे असांखे हर हाल में वल्लूअ खे हितां अगवा करे वञिणो पवंदो। जेकॾहिं तोखे कमाल खान खां माल कढणो आहे न त पोइ वल्लूअ खे अगवा करणो ई त पोइ थोरो सबिर कर। जीअं वल्लू निंड करे त पोइ मथां चढ़ी वात बंदि करे हितां खणी था हलूंसि। थोरो इंतज़ारु कर। वल्लू थको टुटो पियो हूंदो, घर जो बिस्तरो ॾिसंदो न पाणे सुकून जी निंड अची वेंदसि। बाबा बाबा छो रबन तोखे वारिस मथां रहम अची वियो? सौट मुंहिंजो आहे ऐं तरस वरी तूं थो खाई। मां नथो चाहियां त मुंहिंजे करे वारिस खे मारियो वञे। पोइ जेको असां चाहियूं था तोखे उहो ई करिणो पवंदो। हिकु चकर मूंखे मीरा सां मिलण ॾियो, पोइ पाण में वेही ॻाल्हायूं था। मूंखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियो। असांखे को बि एतिराज़ न आहे। जेतिरा ॾींहं तूं सोचींदे ओतिरा ॾींहं मीरा आज़ार में हूंदी। सिर्फ़ु सुबुह को बि। सुभाणे ई मां सोचे अची सुभाणे राति जो तव्हांखे ॿुधाईंदुसि त छा करिणो आहे। चवे थो त रबन खे हिकु ॾींहं जी मोहलत ॾिनी वञे। ठीकु आहे रबन, सुभाणे राति जो तोखे आख़िरी फ़ैसिलो ॾियणो ई पवंदो। या गफ़ार ख़ान जी मौत या वारिस ऐं मीरा जी मौत। असां बि तोखे धोखो करे मारे नथा सघूं। मोहबा जी रबन खे ॿाहिरि रवानो कर। अच रबन। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।